बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कोठे कुठाऊं अॼु पिण अखिड़ियुनि सी, कोठे कुठाऊं अॼु पिण अखिड़ियुनि सी, मास विरहाए हली आ करंगल छॾियाऊं। वतवासो बिल हक़ वतवासो बि सब्र, ईअं उताऊं। मुई मारियाऊं खिली घायो सजणे। शाह अब्दुल लतीफ़ भटाई, सुर बरवो सिंधी। सुर जे बारे में थोड़ो पस मंज़र ॿुधायां त बरवो लफ़्ज़ जी माना आहे ज़ईफ़, मरीज़, वढियल, कपियल या इश्क जो बीमार, उनखे बरवो चइजे। ऐं ॿी माना इन जी आहे बरवो हिकु पखीअ खे बि चवंदा आहिनि। टी माना बरवो हिकु राॻिणीअ जो नालो बि आहे। चौथी माना जेका मिले थी उहा सिंध जे अंदरि क़दीम दौर में वण इन नाले जा हूंदा हुया। अॼु बि टंडरे आदम में इन नाले सां वण मौजूदु आहे, बरवो जे नाले सां हिकु दरगाह ते। हाणे बैत ते अचूं था, चवे थो कोठे कुठाऊं अॼु पिण अखिड़ियुनि सी, मारियाऊं वढियाऊं कपियाऊं पर सॾे। उन वटि पाण हली कोन आयो, पर महबूबनि या जेको आहे मुर्शिद आहे उन सॾे करे कोठे कोठे कुठाऊं। छा सां? कातियुनि सां कोन, नेज़नि भालनि सां कोन, कंहिं तलवार सां कोन, पर अखिड़ियुनि सी, नज़र सां। उन मुर्शिद उन पंहिंजी नज़र उन ते रखी, नज़र सां उनखे वढे छॾी। हाणे छा कयईं? मास विरहाए हली आ करंगल छॾियाऊं। सिर्फ़ु मास खणी हलिया विया या मास ख़तमु करे छॾियो, मास कांगन खे ॾेई छॾियो या मास ख़तमु थी वियो हुनजो। छा बचो? हॾाऊं पिंजरो, करंगल बचो। ऐं नज़र सां जॾहिं हुननि जो मास अलॻि कयईं, वढे कपे, पोइ मैसेज कहिड़ो ॾिनई? वतवासो बिल हक़ वतवासो बि सब्र, हाणे हक़ ते हल ऐं सब्र कर, ईअं उताऊं। इहो उतां जो पैगाम आहे। पोइ मुई मारियाऊं खिली घायो सजणे। हाणे जंहिंखे वढे कपे अखिड़ियुनि सां ऐं उनखे जिस्म खे माना ॿिनि हिसनि में करंगल अलॻि थी वियो, मास अलॻि थी वियो, त बहितर छा कयूं? उन मोल खे मारियाऊं। छा सां? खिली घायो सजणे, खिलण सां, मुस्कुराहट सां उनखे घाए छॾियो, उनखे ज़ख़म उन ते जेको ज़ख़म ॾिनो उनखे। हाणे थोरो हक़ीक़त जो पस मंज़र मां जेको मुंहिंजी सम्झ जे मुताबिक़ आहे उहो बयानु कयां त मुर्शिदनि जॾहिं ॾिठो त हीअ राह खां भटकियल आहे, त उनखे कोठे करे उनखे पंहिंजी नज़र सां उनखे इलाही पैगाम ॿुधायूं। हाणे उन ते पंहिंजी नज़र रखी करे उनखे छा कयूं? उनखां नफ़्स अलॻि कयूं ऐं उन्हनि जे रूह ते महिनत कयूं। उनजो मास यानी जिस्म अलॻि थी वियो, रहिजी वियो उनजो असुलु जेको हुयो रूह, उहो रहिजी वियो। पोइ उन ते इम्तिहान रखियऊं, उन ते हिकिड़ो सादर करे छॾियऊं, पंहिंजो हुकुम सादर करे छॾियऊं त हाणे हीअ मैसेज अथई त वतवासो बिल हक़, हक़ ते रहो, तक़वा ते रहो, परहेज़गारी ते रहो ऐं सब्र कर। वतवासो बि सब्र, ऐं सब्र कर, ॿीअ सूरत में तूं खसारे वारनि मां हूंदे। ऐं इहो पैगाम इलाही पैगाम आहे। मुई मारियाऊं खिली घायो सजणे। पोइ मुर्शिदनि जी नज़र, मुर्शिदनि जो जेको खिलणु हुयो न, उनखे सिधी राह ते आणे छॾियो ऐं उनजी जेको असुलु नफ़्सानी ख़्वाहिशूं हुयूं उहे मरी वियूं, उहे सभु ख़तमु थी वियूं। जी लतीफ़।